أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والصافات صفا فالزاجرات زجرا فالتاليات ذكرا إن إلهكم لواحد رب السماوات والأرض وما بينهما ورب المشارق صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. ही सूरत साफ़ात जूं इब्तिदाई चंद आयतूं तिलावत कयूं। ही सूरत साफ़ात मक्का में नाज़िल थी, मक्का मुकरमा में, ऐं हिन में 182 आयतूं ऐं 5 रुकू आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शुरू अल्लाह जे नाले सां जेको सभिनी ते महिरबान निहायत रहम वारो आहे। हीअ जेका सूरत आहे मक्की सूरतुनि वांगुरु हिन सूरत में जो मक़सूद जेको हूंदो आहे, बुनियादी मक़सद 3 अक़ीदा जेके आहिनि उन्हनि खे साबित करणु हूंदो। सभिनी खां पहिरीं तौहीद, पोइ रिसालत ऐं चौथियूं आख़िरत। जेतिरियूं बि मक्की सूरतूं आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि जेको त 3 मक़सूद हूंदा आहिनि, घणो करे इन्हनि शयुनि ते ज़ोर हूंदो आहे क़ुर में, त 3 शयूं साबित कयूं आहिनि: तौहीद, रिसालत ऐं आख़िरत। ऐं त हीअ सूरत मक्की आहे, हिन में बि अल्लाह ताला ई मज़मून बयानु कया आहिनि। ॿियो त हिन में अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि जे बारे में ख़ासि तौर ते यानी बयानु कयो आहे, छो त जेके मक्कतुल मुकरमा जा काफ़िर हुआ, कुरैश मक्का, उन्हनि जो हिकिड़ो ग़लति अक़ीदो हो। हू चवंदा हुआ त ही फ़रिश्ता जेके आहिनि उहे अल्लाह पाक जूं न्याणियूं आहिनि, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। हालांकि अल्लाह पाक घरवारीअ खां, अल्लाह पाक औलाद खां पाक आहे। त इन खे अल्लाह ताला ख़ासि तौर ते इन खे निदियो ऐं अल्लाह ताला इन जी तरदीद फरमाई हिन सूरत में। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन काफ़िरनि खे तंबीह कई त तव्हां केतिरी बि मुखालफ़त करियो, पर हक़ु हक़ु आहे, उहो ई जेको सर बुलंद थी रहंदो। ऐं तव्हां जूं जेतिरियूं बि कोशिशूं आहिनि, भले छा बि करियो, तव्हां जूं सभु कोशिशूं मिटिजी वेंदियूं ऐं हक़ु ई बुलंद थींदो, हक़ु ई जेको आहे सो यानी कामयाबु थींदो। इन जे ज़िमिन में अल्लाह रब्बुल आलमीन कुझु अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा वाक़ियात, हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत लूत अलैहिस्सलाम, हज़रत इलियास अलैहिस्सलाम, इन्हनि जा वाक़ियात कुझु मुख़्तसर ज़िक्र कया। ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो वाक़ियो जेको आहे उहो तफ़सीली तौर ते ज़िक्र थियो। ख़ासि तौर ते जेको हुननि पंहिंजे पुट जी क़ुर्बानीअ जो यानी ज़िक्र आहे त पाण हुननि जे पुट जे क़ुर्बान करण ते राज़ी थी विया ऐं आमादा थी विया, इन जो तफ़सील सां हिते ज़िक्र आहे। ॿियो हिन में आख़िरत जो नक्शो जहिड़ो मंज़र यानी ॿुधायो वियो आहे त आख़िरत में छा थींदो, मरण खां पोइ छा थींदो, क़यामत में छा थींदो, इन जी मंज़र कशी कई वई आहे हिन सूरत में। हिन जूं जेके पहिरियूं आयतूं आहिनि उहे मूं तिलावत कयूं, जंहिंजो तर्जुमो आहे वस्साफ़ात सफ़न, कसम आहे सफ़ ॿधी बीहण वारनि जो, फ़ज़्ज़ाजिरात ज़जरन, पोइ दड़को ॾियण वारनि जो झिड़के करे, फ़त्तालियात ज़िक्रा, पोइ ज़िक्र जी तिलावत करण वारनि जो, इन इलाहकुम लवाहिद, बेशक तव्हांजो माबूद हिकिड़ो माबूद आहे, रब्बुस समावाति वल अर्दि वमा बैनहुमा व रब्बुल मशारिक़, आसमाननि ज़मीननि ऐं जेको कुझु इन्हनि जे विच में आहे उनजो मालिक आहे, ऐं सितारनि जे तुलू थियण जी जॻहियुनि जो बि मालिक आहे। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन कसम खयो, हिकिड़ो पहिरियों त कसम आहे सफ़ ॿधण वारनि जो। हिन मां राजे कौल जे मुताबिक़ ॿिया बि कौल आहिनि, पर जेको
यानी क़वी क़ौल आहे ऐं जेको सभिनी खां वधीक मुअतमद आहे जंहिं ते वधीक उलमा किराम एतिमाद कयो उहो हुयो त हितां हिन मां मुराद फ़रिश्ता आहिनि, सफ़ ॿधी करे बीहण वारा फ़रिश्ता। केॾी महिल था सफ़ ॿधनि, के त चवनि था हर वक़्तु सफ़ुनि में बीठा आहिनि, हर वक़्तु फ़रिश्ता सफ़ बस्ता आहिनि ऐं उहे जेको आहे अल्लाह पाक जे हुकुम जे तरफ़ मुतवजा आहिनि, त अल्लाह जो केॾी महिल कहिड़ो हुकुम थो अचे असां उनखे पूरो करण जे लाइ तयारु आहियूं। ऐं ॿियो इहो त अल्लाह जो जेॾी महिल हुकुम अचे इबादत जे वक़्त ते सफ़ था ॿधनि, त सफ़ छाखे चइबो आहे? सफ़ चइबो आहे कंहिं जमायत खे हिकिड़े तरतीब सां रखणु। ऐं इन सां ख़बर पई त इस्लाम में दीन में यानी नज़्म नस्क आहे, यानी हर कम खे सलीक़े सां करणु, हर कम जो हिकिड़ो तरीक़ो आहे, उन तरीक़े सां उनखे करणु। हाणे जीअं पाण नमाज़ पढ़ूं था त नमाज़ में हुकुम छा आहे? सफ़ ॿधो, जमायत सां नमाज़ पढ़ो ऐं सफ़ ॿधो। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु नक़ल कनि था त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त तव्हां ईअं सफ़ूं छो नथा ॿधो जीअं फ़रिश्ता पंहिंजे रब वटि सफ़ूं था ॿधनि। त हुननि सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं था फ़रिश्ता सफ़ूं ॿधनि? पाण फरमायो त उहे मिली करे बीहनि था ऐं का ख़ाली जॻह कोन था छॾीनि। ऐं जेको आहे सो हिकिड़ो त ख़ाली जॻह कोन था छॾीनि, ॿियो मिली करे बीहनि था। माना जेकॾहिं सफ़ में का जॻह ख़ाली आहे त उनखे छॾिबो कोन। हिते नज़र ईअं ईंदो आहे त पहिरीं सफ़ में जॻह पई आहे ऐं ॿी सफ़ ॿधणु शुरू करे छॾी, हालांकि इहो ग़लति मकरूह आहे। जेके माण्हू पोयां बीहनि पिया ॿी सफ़ में उनजी नमाज़ मकरूह थींदी। छो त पहिरीं सफ़ खे में जेकॾहिं हिकिड़े माण्हू जी जॻह आहे त पहिरीं उन जॻह खे पूरो कजे। ऐं इहो सफ़ूं पाण ॾिसंदासीं त के अॻियां पोयां, हालांकि हदीस पाक में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा फरमाईंदा असांजा कंध जेके आहिनि यानी असांजा कुल्हा जेके आहिनि कुल्हनि ते हथ हणी पाण असांखे अॻियां पोयां कंदा हुआ। हाणे तूं अॻियां थी, तूं पोयां थी, ताकी सफ़ सिधी थी वञे। ऐं पाण फरमाईंदा त तव्हां सिधा थी वञो, सिधा थी बीहो, न त जेकॾहिं सिधा न थींदव त पोइ सफ़ूं सिधियूं न कंदव, अल्लाह तव्हांजे दिलनि खे टेढ़ो करे छॾींदो। माना छा त तव्हां में नफ़रतूं पैदा थींदियूं। अॼुकल्ह नफ़रत जेके आहिनि ऐं दिलियूं मिलनि कोन थियूं, पाण में महबतूं कोन्हनि, इन जो वॾो सबबु हिकिड़ो इहो बि आहे मुसलमाननि जूं नमाज़ में सफ़ूं सही कोन। जेकॾहिं असां चाहियूं था त मुसलमाननि में महबत पैदा थिए त पोइ सफ़ूं सिधियूं कजे। हाणे छा थो थिए जो मस्जिद में हू पटियूं बि लॻियूं पियूं आहिनि, मार्बल जूं पटियूं लॻियूं पियूं आहिनि, इन ई करे हंधि सफ़ सिधी थिए। पर जेॾी महिल ही सफ़ूं विछाइजनि थियूं त हिन में अॻियां पोयां विछाइण वारा बि पूरो केॾी महिल ख़्यालु कोन था रखनि ऐं बीहण वारा त ख़्यालु कनि ई कोन था। भई सफ़ पूरी सिधी हुजे ऐं पंहिंजूं खुड़ियूं जेके आहिनि उहे सफ़ जे किनारे ते रखियूं वञनि। हिकिड़ी सफ़ जूं खुड़ियूं पंहिंजूं खुड़ियूं जेको त बराबरि रखियूं वञनि, सभिनी जूं खुड़ियूं हिकिड़े ई लाइन में हुजनि त पोइ जेको आहे। ऐं ॿियो फ़ासिले ते न बीहजे, फ़ासिले ते न बीहजे, गॾिजी करे बीहजे। विच में ॿ माण्हू जेके आहिनि उन्हनि जे विच में फ़ासिलो न हुजे, वरना शैतान अचे थो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मूं ॾिठो त नंढड़ी ॿकरीअ वांगुरु जेको न शैतान तव्हांजे विच में अचो घिड़े ऐं पोइ नमाज़ ख़राब थो करे, नमाज़ में ख़्यालात थो हुजे ऐं ॿियो पाण में नफ़रतूं पैदा थो करे। उन करे मिली बीहजे। त हिते अल्लाह ताला कसम खयो फ़रिश्तनि जो, कसम ऐं उन्हनि फ़रिश्तनि जो जेके सफ़ ॿधी करे बीहंदा। ॿियो कसम छाजो आहे त ही जेको सो रोकीनि था। हिकिड़ो हिन जो मतिलबु रोकणु, हिकिड़ो हुयो धड़को ॾियणु, धड़को ॾेई रोकीनि था। माना छा खे हिन में शयातीन जेके मथे वञनि था, जिन्नात शैतान, उहे आसमाननि जे तरफ़ वञनि था, वञी फ़रिश्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु चाहिनि था। पोइ फ़रिश्ता जेको शिहाब साक़िब केॾी महिल पाण खे नज़र ईंदो आसमान ते त हिकिड़ो पाण चवंदा आहियूं तारो टुटो, तारो हीअं शोलो नज़र थो अचे अछो ऐं उहो किरंदो आहे। हक़ीक़त में क़ुर सूरह साफ़ात में अॻियां हिन जो बयानु आहे त इहो शिहाब साक़िब जेको आहे इहो उल्लो आहे, जहन्नम जे बाहि जो उल्लो आहे, जेको यानी हू हणनि था फ़रिश्ता जेके आहे उन्हनि जिन्ननि खे हणनि था
जेके मथे फ़रिश्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधण विया आहिनि। त इन ज़रिए सां इन्हनि शैताननि खे ऐं इन्हनि जिन्नात खे जेको आहे सो यानी उहो रोकीनि था मथे वञण खां ऐं फ़रिश्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां। फ़त्तालियात ज़िक्रा, ऐं ज़िक्र जी तिलावत करण वारा। ज़िक्र जो लफ़्ज़ जेको आहे उहो नसीहत जे लाइ बि ईंदो आहे। हिकिड़ी माना इन जी आहे नसीहत ऐं ॿी माना इन जी आहे अलाह जी यादि। त हिते मुराद ॿई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। उहे फ़रिश्ता मुराद थी सघनि था जेके क़ुरान पाक यानी या जेके वही इलाही अलाह ताला जेके किताब नाज़िल कया, जेके यानी सहीफ़ा नाज़िल कया नबियनि ते, उहे खणी ईंदा हुआ, उहे अची तिलावत करे उन्हनि खे ॿुधाईंदा, उन्हनि जे दिलनि ते तिलावत कंदा हुआ। ॿियो अलाह जो ज़िक्र करण वारा, अलाह जी तस्बीह करण वारा फ़रिश्ता। हिननि टिनी शयुनि में छा आहे? इबादत आहे। सफ़ ॿधी इबादत करण वारा ऐं तागूती कुवतुनि खे जेको आहे सो रोकण वारा, दड़को ॾियण वारा, उनखे हटाइण वारा, इहा बि इबादत आहे। अहिड़े तरीक़े सां जेको तो अलाह जो ज़िक्र करण वारा या ॿियनि खे अलाह जो ज़िक्र ॿुधाइण वारा, पाण अलाह जो ज़िक्र करण वारा, ॿियनि खे नसीहत करण वारा, इहे सभु इबादतूं आहिनि। त अलाह ताला कसम खणी करे कहिड़ी ॻाल्हि फरमाई? कसम खणी करे अलाह ताला इहा ॻाल्हि फरमाई, इन्न इलाहकुम लवाहिद, बेशक तव्हांजो माबूद अकेलो हिकिड़ो अलाह आहे, हिकिड़ो आहे। उहो कहिड़ो आहे? उनजी सिफ़त कहिड़ी आहे? जो आसमाननि ज़मीन ऐं जेको कुझु आसमाननि ऐं ज़मीननि जे विच में सभिनी जो मालिक आहे। ऐं सितारनि जे उभरण जूं जॻहियूं जेके आहिनि, सितारा जितां जितां उभरनि था, उन्हनि तमामु सितारनि जे उभरण जूं जॻहियुनि जो बि उहो मालिक। त हिते इहो ॿुधायो वियो, हिकु तौहीद खे बयानु कयो वियो, जेका सभिनी खां वधीक अहम तरीन शइ आहे तौहीद। यानी असांजो जेको मज़हब इस्लाम आहे, यानी अल्लाह पाक ते ईमान ऐं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान, इहो इन असांजे दीन इस्लाम में जेका अहिड़ी अहमियत वारी शइ आहे जेका ॿियनि मज़हबनि वटि कान्हे, यहूदियुनि वटि कान्हे, नसरानियुनि वटि, ईसाइनि वटि कान्हे, ॿियनि मज़हबनि वटि कान्हे। असां वटि जी ख़ुसूसियत आहे उहा छा आहे? उहा आहे तौहीद। हींअर शैतान अची, नफ़्स अची इन में ई जेको रुखनू विझी छॾियो, इन में ई रुखनू विझी छॾियो आहे। यानी जीअं ख़ालिस तौहीद जेका आहे उहा ख़ालिस तौहीद जो अक़ीदो रखणु घुरिजे, इन में जेको आहे सो शैतान अची वसविसा विझी मुख़्तलिफ़ शयुनि खे मिलाए करे जेको आहे सो अलाह छा मां छा करे छॾियो। हालांकि इहा शइ अहिड़ी हुई जो असां मुसलमाननि जो इम्तियाज़ हुई। ॿियनि कंहिंखे बि अलाह ताला अहिड़ी ख़ालिस तौहीद कंहिंखे, यानी अलाह जी त तालीम सभिनी जे लाइ, पर माण्हुनि अची उन में जेको आहे सो ख़राबियूं विझी छॾियूं, माण्हुनि अची इन खे बिगाड़े छॾियो। ईअं जेको तो यानी मुसलमाननि वटि इहा शइ हुई जो ख़ालिस तौहीद हुई, पर माण्हुनि अची हिते बि जेको आहे सो अलाह पनाह में रखे इन खे जेको आहे सो ख़राबु करे छॾियो। ॿियो इहो इन में इशारो आहे त ॾिसो, ही फ़रिश्ता इबादत पिया कनि, हिननि जो अलाह पाक सां जेको ताल्लुक़ आहे उहो आबिद ऐं माबूद जो ताल्लुक़ आहे। फ़रिश्ता सभु छा आहिनि? आबिद आहिनि, इबादत करण वारा आहिनि। ऐं अलाह पाक केरु आहे? अलाह माबूद आहे। हिननि जो पाण में ताल्लुक़ जेको आहे सो न्याणी ऐं पीउ जो ताल्लुक़ कोन्हे। जेके इहो अक़ीदो रखनि था त जो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, ही जेके फ़रिश्ता आहिनि उहे अलाह पाक जूं न्याणियूं आहिनि, त इहो ग़लति आहे। ही अलाह सभु अलाह रब्बुल आलमीन जा बंदा आहिनि, सभु अलाह ताला जी इबादत करण वारा आहिनि। सॼी मख़लूक अलाह पाक जी इबादत करण वारी आहे। ऐं अलाह ताला सॼी मख़लूक जो आसमान ज़मीननि ऐं इन विच में जेको कुझु आहे सभिनी जो अकेलो मालिक आहे। ऐं अलाह पाक जो को औलाद कोन्हे, अलाह रब्बुल आलमीन जो को क्या न्याणी कान्हे, को पुटु कोन्हे, इहो ग़लति अक़ीदो आहे। अलाह पाक असांजा अक़ीदा बि सही फरमाए, असांजो अमल बि सही फरमाए, असांखे तौफ़ीक़ अता फरमाए त असां पंहिंजे रब खे राज़ी करियूं ऐं अलाह पाक खे राज़ी करण वारनि अमाल में लॻूं, अलाह खे नाराज़ करण वारनि अमलनि खां बची वञूं। अलाह तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना
وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين سبحانك اللهم وبحمدك نشهد أن لا إله إلا أنت نستغفرك ونتوب إليك نستغفرك ونتوب إليك نستغفرك ونتوب إليك وصلى الله تعالى على حبيبه محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم آمين آمين سبحان